खौसपुर मां बरकत भैया जी रिपोर्ट मौजूद है। खौसपुर 7 साल अग मुबैना तौर अगवा बाद बेदर्दी सां कोहाड़िन सां कतल कयल 6 क्लास जे स्कूली शागिर्द मक़तूल नादिर भैया जे कतल सां इंसाफ न थियण ते मक़तूल जे अमल मसमात शहूरा भैयो ऐं मक़तूल शागिर्द नादिर भैया जे नंढड़े भाउ फरीद भैयो ऐं मक़तूल जो चाचो रफ़ीक भैयो खौसपुर प्रेस क्लब पहुची इंसाफ न मिलण ते एहतजाज मुज़ाहिरो करे कश्मीर जिले जी पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुतासिरीन मीडिया अॻियां दाहिंद चयो त 7 साल अॻु मुंहिंजो नींगर 12 सालनि जो नादिर भैयो जेको ॻोठ कयास ख़ान भैयो में स्कूल पढ़ण वियो त वापसि ईंदे ॻोठ कयास ख़ान भैयो जा रहवासी जवाबदार अरसला भैयो जंगल भैयो रिज़वान भैयो ऐं ॿियनि जवाबदारनि मुबैना तौर अगवा करे साणस बद फैली करण बाद कोहाड़ियुनि सां गभा करे थोड़ी बंगले जे भरिसां मिटीअ में पूरे छॾियो हो। एक हफ़्ते जी ॻोल्हा बाद कतल थियल नींगर जो लाश मिलण बाद वाक़े जो केस दुरानी महर थाणे ते दाख़िल कयो हो, जंहिं मां 4 जवाबदार पुलिस गिरफ़्तार करे चालान करे छॾिया हुआ। कोर्ट में जवाबदारनि पारां नींगर खे कतल करण जो एतराफ़ पिणु कयो वियो हो, पर मुंहिंजो पिरसन सोहरो जेको केस में फरियादी हो अणपढ़ियल हुजण करे वकील बिरादरी ऐं पुलिस कातिल धुर खां ॻरी रिश्वत एवज़ फरियादी खां ख़ाली पननि ते अंगूठा हणाए जज खे राज़ीनामो लिखी ॾेई मुंहिंजे बची जो खून लोढ़ी छॾियो हो। जंहिं बाद हींअर दुरानी महर जे कच्छीवार इलाइक़े में ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ रेंजर्स ऐं पुलिस जे हलंदड़ ऑपरेशन दौरान मूं पंहिंजे मक़तूल नींगर जे कतल जो केस ऐं हुनजी वढियल उज़वनि जूं तस्वीरूं खणी रेंजर्स जे विंग कमांडर ॾांहुं खणी दाहियो त रेंजर्स जे अमलदार इंसाफ़ ॾियण जी पिणु ख़ातिरी कराई आहे, पर हिन वक़्त ताईं जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन वधीक SSP कश्मीर रेंजर्स जे विंग कमांडर तोड़े आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे मुंहिंजे मक़तूल नादिर भैयो जे केस खे ॿीहर खोले कातिलनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाए मूं सां इंसाफ़ कयो वञे, न त मां SSP ऑफिस आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। मुंहिंजे पूरो 7 साल थी विया आहिनि। स्कूल वारो छोकिरो मारियो अथनि, हुनजो हुनमें पूरियो अथनि, वारी में पूरियो अथनि। वारी खां पोइ 8 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो ज़ाहिर कयो अथनि, ज़ाहिर करे मूंखे पोइ ॾिनो अथनि, उनजा हॾ कटिया अथनि, मुंहिंजे पुट जा पेर कटिया अथनि, उहे हो कयो अथनि। उहो मूंखे मुंहुं बि न मुंहिंजो सहुरो हो कोड़े कयो सही हणाए अणपढ़ियो सही हणाए करे उन कयो ऐं पंहिंजो वठी विया, वठी करे उन कयो नामो वठी करे उहो कराए, उहो मुंहिंजे पुट खां सहुरे खां उहो कराए विया, छॾाए विया। 80 साल जो मुंहिंजो सहुरो अस्पताल में पियो, उतां मुंहिंजे सहुरे खां सही हणाए पूरी दरख़्वास्त ॾेई असांजे हाणे केस मथे कढो, चालू थिए केस। उहे भया आहिनि नाला अरसलाई जंगल रिज़वानो चौथो मरी वियो आहे कर मिलाए उनखे छॾी।